अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कराची यूनिवर्सिटी ते थियल हमले वारी सूरत-हाल बाबति मुख़्तलिफ़ तजिया ऐं तबसरा अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। नौजवान लेखक मीर हसन मरी लिखे थो, सिंधी, फ़ारसी, पंजाबी, अरबी, बलोची, सराइकी, उर्दू, अंग्रेज़ी ऐं पश्तून डिपार्टमेंट पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में क़ाइमु इल्मी शोबा आहिनि, जिते उन्हनि ॿोलियुनि जे अदब, लसानियात, तारीख़ ऐं सक़ाफ़त बाबति तालीम ऐं तहक़ीक़ कई वेंदी आहे। उन्हनि शोबनि में पढ़ंदड़ सभिनी शागिर्द कंहिं हिकु जहिड़ी सियासी नज़रियाती सोच जा नुमाइंदा न हूंदा आहिनि। हर शागिर्द पंहिंजे फ़िक्र, पस मंज़र ऐं इल्मी लाड़नि मूजिबि मुख़्तलिफ़ राय ऐं नुक़्ते नज़र रखी सघे थो। साॻी तरह उन्हनि ॿोलियुनि में तख़लीक़ थींदड़ अदब, अदबीय तनक़ीद ऐं लसानियाती तहक़ीक़ बि हिक ई फ़िक्र या सियासी रुझान जी पाबंद न हूंदी, बल्कि उन में ख़्यालनि ऐं नज़रियनि जो तनू मौजूदु हूंदो आहे, जेको इल्मी दुनिया जी फितरी ख़ूबी आहे। सभिनी ॿोलियुनि उन्हनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़ माण्हुनि संदनि सक़ाफ़त, रिवायतनि, रीतनि, रस्मनि ऐं इल्मी विरसे जो बि एहतराम करियूं। हिक ॿोलीअ या सक़ाफ़त सां मुहबत ॿी ॿोली या सक़ाफ़त जी मुख़ालफ़त जो नालो न आहे, बल्कि घण लसानी ऐं घण सक़ाफ़ती समाज में बाहिमी एहतराम ऐं क़ौमी यकजहती जो मज़बूत बुनियाद बणिजी सघे थो। कराची यूनिवर्सिटी जी सूरत-हाल ते मोहम्मद यूनुस महर लिखे थो, जमायती सोच में केतिरी ग़लाज़त भरियल आहे, अव्हां सोचे बि नथा सघो। पंहिंजी दहशतगर्दी खे जाइज़ क़रार ॾियण लाइ पाकिस्तान सां मुहबत जी आड़ वठनि था, उहो उन्हनि जो पुराणो वारदाती तरीक़ो आहे। ॼण के हुननि खे इहो क़ानूनी इख़्तियार आहे त हू पाकिस्तान जी आड़ वठी सिंधी शागिर्दनि ते तशदुद करे सिंध दुश्मन मनसूबे जी तकमील कनि। कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे ते थियल हमले खे जाइज़ क़रार ॾियणु ऐं उन हमले जो दिफ़ा करणु असल में उन ॾोह जी इख़लाक़ी ऐं सियासी ज़िम्मेवारी क़बूल करण जे बराबरि आहे। उहे स्क्रीन शॉट जिन में तशदुद, भञ-डाह ऐं हमले खे दुरुस्त साबित करण जी कोशिश कई वई आहे, जेको मौक़िफ़ इन ॻाल्हि जो सबूत आहे त हमलो कंदड़ धुरियूं हमले जी जवाबदारी क़बूल करे रहियूं आहिनि, गॾोगॾु उन हमले जो जवाज़ पेश करे रहियूं आहिनि। दहशतगर्दी ऐं तशदुद खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथो करे सघिजे। क़ानून खे हथ में खणणु पाण खे मुनसिफ़, जांच कंदड़ ऐं सज़ा ॾींदड़ सम्झणु न रुॻो क़ानून जी हुक्मरानी जे ख़िलाफ़ु आहे, पर यूनिवर्सिटियुनि जहिड़नि इल्मी इदारनि जे तक़दुस ते बि हमिलो आहे। उन करे क़ानून लागू कंदड़ इदारनि खे ख़ामोश तमाशाई बणिजण बदिरां उन्हनि अनसरनि ख़िलाफ़ु सख़्त ऐं ग़ैर जानिबदार कार्रवाई करणु घुरिजे, जेके पंहिंजनि हथनि में अदालतनि ऐं सज़ाउनि जा हुक्मनामा खणी घुमनि था। समाजी राबतनि जे मुख़्तलिफ़ प्लेटफार्मनि ते मौजूदु बयाननि ऐं पोस्टरनि सां गॾु सिंधी शोबे जे ज़ख़्मी शागिर्दनि, रतोरत थियल नौजवाननि ऐं सेमिनार लाइब्रेरी खे पहुतल नुक़सान मां बि इहो ज़ाहिर थिए थो त यूनिवर्सिटी जे माहौल खे ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला करण जी कोशिश कई वई। अहिड़ी सूरत-हाल कंहिं बि सूरत में क़बूलण जोगी न आहे। असां सिंध हुकूमत ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो करियूं था त सिंधी शोबे ते हमले, सेमिनार लाइब्रेरी में भञ-डाह, शोबे जे चेयरपर्सन सां बदतमीज़ी ऐं यूनिवर्सिटी अंदरि ख़ौफ़ ऐं ॾहकाव पखेड़ण में मुलविस समूरनि जवाबदारनि खे क़ानून जी गिरफ़्त में आंदो वञे ऐं खेनि क़ानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे। साॻिए वक़्तु सिंधी शोबे जी चेयरपर्सन जे साम्हूं आयल मौक़िफ़ खे बि जांच ऐं क़ानूनी कार्रवाई जो हिसो बणायो वञे, छाकाणि त यूनिवर्सिटी अंदरि पैदा थींदड़ तकरारनि खे शफ़ाफ़, मुनसिफ़ाणी ऐं क़ानूनी तरीक़े सां हल करण ई मुस्तक़िल हल आहे। हिन वाक़े दौरान जेके बि इख़लाक़ी ऐं क़ानूनी हदूं लताड़ियूं वियूं आहिनि, उन्हनि जो मुकमिल हिसाब थियणु घुरिजे त जीअं मुस्तक़बिल में कंहिं बि फ़र्द या तनज़ीम खे इल्मी इदारनि जे अमन, एहतराम ऐं आज़ादी ते हमिलो करण जी हिमत न थिए। छा तव्हांखे यादि आहे जे उनवान हेठि कामरेड इक़बाल रद्द अमल ॾींदे लिखियो, कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी ॿोली वारे शोबे सां लाॻापियल सिंधी ॻाल्हाईंदड़ औरत उस्तादनि ऐं शागिर्दियाणनि खे हिकु भेरो ॿीहर तशदुद, गुंडागर्दी, बदतमीज़ी ऐं ग़ैर इंसानी सलूक जो निशानो बणायो वियो। लसानी बुनियादनि ते उस्तादनि ऐं शागिर्दनि खे निशानो बणाईंदड़ ॿिया कोन पर जमायत इस्लामी जी ज़ैली तनज़ीम इस्लामी जमियत तुलबा जा ई सुञातल चेहरा आहिनि। जमायत इस्लामी सां लाॻापियल शागिर्दनि जे वेस में मौजूदु उहे तंग नज़र ऐं
रुजत पसंद माण्हू कराची यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे सां लाॻापियल उस्तादनि ऐं शागिर्दनि सां अहिड़ी गुंडागर्दी हर साल ऐं वक़फ़े वक़फ़े सां करण खे पंहिंजो मज़हबी इख़लाक़ी सियासी समाजी फ़र्ज़ु सम्झनि था। जमायत इस्लामी ऐं उन ज़ैली तनज़ीमूं सिंध, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं इस्लामाबाद जे तालीमी इदारनि में बि 1960 वारे ॾहाके बल्कि उनखां अॻु बि अहिड़ियूं कार्रवायूं कंदियूं रहियूं आहिनि। 1972 ऐं 1973 दौरान हैदराबाद पॉलिटेक्निक कॉलेज में शरीफ़ नफ़्स उस्ताद मरहूम अब्दुर्रज़ाक सुमरो ते लगातार चाकू जा वार करे खेसि शहीद कंदड़ शागिर्द असदुल्ला अंसारी जो तालुक़ बि इस्लामी जमियत तुलबा सां हो। जॾहिं त संसद ॿियो साथी अनवर कमाल अंसारी जमियत उलमाए पाकिस्तान जी शागिर्द विंग जमियत तुलबा पाकिस्तान सां लाॻापियल हो, पंहिंजे उस्ताद जे क़त्ल जे इल्ज़ाम में गिरफ़्तार थियल उन्ही ॿिन्ही शागिर्दनि खे कुझु महीननि खां पोइ बाइज़त बरी कयो वियो। जमायत इस्लामी ऐं उनजी ज़ैली तनज़ीमनि जे तासुबाणी सोच, तंग नज़री, सियासत ऐं सिंध दुश्मन रवैयनि ई उहे बुनियादी सबब आहिनि जिन जे करे उहे कराची खां सवाइ ॿियनि इलाइक़नि में कॾहिं बि पंहिंजो मज़बूत वजूद या असरु क़ाइमु न करे सघिया। जमायत इस्लामी ऐं उनजी ही ज़ैली तनज़ीम विसारे वेंदी आहे त जेकॾहिं ख़ुदा न करे हिते जे सिंधी ॻाल्हाईंदड़ भाइरनि सां अहिड़ो ई रवैयो जारी रखियो वियो ऐं औरत उस्तादनि ऐं शागिर्दनि सां बि अहिड़ो ई सलूक थींदो रहियो त रद्द अमल तौरु शायदि खेनि लिकण जी जाइ बि नसीब न थिए। सिंध में रहंदड़ सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि जे विच में नफ़रतूं पैदा करण या लिसानी ऐं नस्ली दीवारूं बीहारण जा ॾींहं हाणे दफ़न थी चुका आहिनि। लसानी ऐं नस्ली बुनियादनि ते सियासत करण जी गुंजाइश आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदी पई वञे। तंहिं करे सभिनी सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि खे अहिड़ी तफ़रीक़ पैदा करे सियासत कंदड़नि खां होशियारु रहणु घुरिजे ऐं गॾियल हक़नि ऐं गॾियल मसइलनि जे बुनियाद ते मुतहिद थी जदोजहद जो रस्तो इख़्तियार करणु घुरिजे। छा सिंधी शागिर्दनि जो रतु एतिरो सस्तो आहे? अलाए त कंहिं लिखियो। जमायत इस्लामी जूं सियासी सरगर्मियूं कंहिंखां ॻुझूं या ढकियल न आहिनि। हीअ उहा ई जमायत आहे जंहिं पाकिस्तान ठहिण जी मुखालफ़त कई हुई ऐं उन खां पोइ जॾहिं अयूब पूरे मुल्क में वन यूनिट मढ़े छॾियो ऐं उन वक़्तु जॾहिं अयूब जे वन यूनिट जी मुखालफ़त में उन वक़्त जी खाबी धुरिजूं शागिर्द तनज़ीमूं ऐं नेशनलिस्ट शागिर्द तनज़ीमूं अयूब जी आमरियत ख़िलाफ़ु मैदान ते लथियूं था, उन्हनि ख़िलाफ़ बि इस्लामी जमियत तुलबा जे शागिर्दनि रुकावटूं पैदा कयूं, जिन में ख़ासि तौर ते जॾहिं NSF नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन सां यूनिवर्सिटी कैंपस में इस्लामी जमियत तुलबा जे शागिर्दनि झेड़ा कया। ऐं इहा ॻाल्हि कंहिंखां बि लिकियलु नाहे जो बंगाल जे क़त्लेआम में जमायत इस्लामी त अॻियां रही पर संदसि शागिर्द विंग जे नौजवाननि ते मुश्तमिल अल बदर ऐं अल शम्स जहिड़ा गिरोह जोड़े बंगाल सज़दुल में बराबरि जा शरीक रहिया। उनखां पोइ जॾहिं ज़ियाउल हक़ जी मार्शला हुई ऐं उते बि खाबी धुरिजूं ऐं मुल्क जूं नेशनलिस्ट शागिर्द तनज़ीमूं मज़ाहिमत में रुधल हुयूं त आमिर जनरल ज़ियाउल हक़ तरफ़ां हिन दहशतगर्द तनज़ीम खे पूरी तरह सां हिमायत हासिल हुई। तव्हां भले यूनिवर्सिटियुनि में दहशतगर्दी कयो, जंहिंजे नतीजे में यूनिवर्सिटियुनि जो माहौल जमियत तुलबा जे शागिर्दनि खे हथी ॾेई ख़राबु कयो वियो त पोइ आमिर ज़ियाउल हक़ उन तनज़ीम जी दहशतगर्दी जी आड़ वठंदे शागिर्द तनज़ीमनि ते पाबंदी मढ़ी छॾी, छो जो उन वक़्तु पंजाब जी यूनिवर्सिटी में शागिर्द चूंडनि में खाबी धुर जे तनज़ीमनि नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन शागिर्द चूंडूं अक्सरियत में खटे आई ऐं ज़ियाउल हक़ खे इनकलाबी शागिर्द तनज़ीमूं अखि में कंडे वांगुरु हुयूं त हुन साज़िश तहत जमियत जे शागिर्दनि खे यूनिवर्सिटियुनि में तालीमी इदारनि में छुड़वागी ॾेई छॾी, छो जो खेसि शागिर्द तनज़ीमनि ते पाबंदी मढ़णी हुई। उनखां पोइ जमियत तुलबा वारनि मुसलसिल यूनिवर्सिटियुनि में ख़ौफ़, जबर ऐं ॾकाउ जो माहौल जारी रखियो, जंहिंमें मज़हब जी आड़ वठी यूनिवर्सिटी में शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि जे गॾु वेहण ते बि हुनखे तकलीफ़ थियणु लॻी। हाणे वेझे माज़ी में ई 2022 में कराची यूनिवर्सिटी जे अंदरि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे लिखियल बैतनि जी बेहुरमती कई वई
ऐं उन सां गॾोगॾु हर साल जॾहिं कराची यूनिवर्सिटी में दाख़िलाउनि जो वक़्तु वेझो ईंदो आहे त जमियत तुलबा वारनि जी दहशतगर्दी साम्हूं ईंदी आहे त जीअं सिंध जे ॿियनि ज़िलनि जा ॿार कराची यूनिवर्सिटी खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी कराची यूनिवर्सिटी जो रुख़ ई न कनि। उन तसलसल में कल्ह त जमियत तुलबा वारनि रियासती दलालनि हदूं ओरांघे छॾियूं। कल्ह वारे वाक़े में जमियत तुलबा वारनि शागिर्दनि जो जथो वठी सिंधी डिपार्टमेंट जे अंदरि घिड़ी सिंधी शागिर्दनि ते अहिड़े तरीक़े सां टुटी पिया ॼण त सिंधी शागिर्द दहशत गर्द हुजनि। यकीन कयो उहे वीडियोज़ ॾिसी अखियुनि मां लुड़क लड़ी पिया त कीअं शागिर्द लाइब्रेरी में पढ़ी रहिया हुआ त उन्हनि ते हमिलो कयो वियो ॼण सिंधी शागिर्द फ़लस्तीन बर्मा या कश्मीर में हुजनि। ॻाल्हि सिर्फ़ु हिते ख़तमु कोन थी, शागिर्दनि सां गॾोगॾु उस्तादनि सां बि विढ़िया, जंहिंमें सिंधी शोबे जी चेयरपर्सन मैडम नाहिद परवीन खे ॿाहुनि में लठियूं लॻियूं। कल्ह वारे वाक़े में सिंधी शागिर्दनि ते 3 दफ़ा हमिलो कयो वियो, जंहिंमें जमियत तुलबा जे गुंडनि डिपार्टमेंट में अंदरि घिड़ी उस्तादनि जे साम्हूं शागिर्दनि खे रतो रत करे छॾियो। जमियत तुलबा वारनि जूं इहे दहशतगर्दियूं मुकमल सियासी सहकार सां ई हलनि पियूं। हिन दफ़े सिंध जूं सियासी पार्टियूं हिन मसइले खे सियासी तरीक़े सां खणंदियूं या बसि रिवायती तौर ते हर दफ़े जीअं मज़मत वारो बयानु ॾेई चुप थी वेंदियूं। कराची यूनिवर्सिटी ते थियल काह जे हवाले सां मुख़्तलिफ़ तजिया ऐं तबसरा अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।